FIR त फ़रियादी जो हक़ु आहे। असां त डे वन खां चऊं पिया त FIR ज़रूरु कराइनि ऐं जंहिं ते बि कराइनि। असां त उन्हनि खे FIR बुक बि घर ॾे मोकिलण लाइ तयारु हुआसीं, पर बहरहाल उहो फ़रियादी जो राइट आहे ऐं उनखे असां वायोलेट नथा करे सघूं। उन्हनि जेका FIR कराई आहे उहो पंहिंजी मर्ज़ी सां कराई आहे, न को असां उन्हनि खे को डिक्टेट कयो आहे, न को असां उन्हनि खे को गाइड कयो आहे। त ब्लाइंड मर्डर ऐं ॻाल्हियूं त सभु करनि था, पर असां त पुलिस ऑफिसर्स आहियूं न, असां को मीडिया पर्सन न आहियूं त ॻाल्हियुनि ते असां एक्शन कयूं। असांखे त पंहिंजे कॉन्क्लूसिव एविडेंस सां ऐं पहिरों खणी करे का इंफॉर्मेशन जे हिसाब सां उनखे अरेस्ट करिणो आहे कंहिंखे बि। सुभाणे असां को अहिड़ो कमु कयूं जेको जंहिंजे पोयां एविडेंस न हुजे त पोइ उहो बि बैक ट्रैक थी वेंदो। त असांखे टाइम ॾियो, इनशा ताला असां हर हवाले सां हिनखे ॾिसी रहिया आहियूं। तव्हां सम्झण जी कोशिशि कयो कि कोई बि ओमनी प्रेजेंट कैमरा न हूंदी आहे जंहिंमें मां हर शइ रिकॉर्ड थींदी हुजे, तव्हां घुमो था फिरो था, ईअं न हूंदो आहे। ऐं जियो फेंसिंग बि इनखे न चइबो आहे। त इहो माना हिकिड़ी जनरल हिकिड़ी तव्हांजी माना ज़हन में इहा ॻाल्हि आहे शायदि कि असांजे बटण दॿाईंदा ऐं साम्हूं शयूं अची वेंदियूं, ईअं न आहे। हुन में महिनत करणी पवंदी आहे, उहो कयूं था पिया। ऐं हिन महिल ताईं असांखे कॉन्क्लूसिव एविडेंस न आहे, इनजे करे असां हुनखे साम्हूं नथा आणियूं। जंहिं महिल आई त असां त ख़ुशी सां कंदासीं। बाक़ी रही ॻाल्हि कंहिं वॾे माण्हू जे पोयां हुजणु, असां त रूल आउट नथा कयूं। बिल्कुलु थी सघे थो त को अहिड़ो हथु हुजे जेको चाहींदो हुजे त इहे माण्हू न रहे, त उहो बि असांजे ज़हन में आहिनि। ऐं इनशा ताला असां हर एंगल सां तफ़्तीश हिन महिल बि करे रहिया आहियूं। जान मोहम्मद जो केस ऐं हे केस डिफरेंट आहिनि। जान मोहम्मद शहीद जो जेको केस आहे उन में क्रिमिनल्स नोन आहिनि, नॉमिनेटेड आहिनि, उहे गिरफ़्तार न थिया आहिनि। उहा जेका बि हिकमत अमली पुलिस जी रही आहे उन में उहो कामयाबु न थी सघिया आहिनि। हे केस डिफरेंट आहे यकसर, हिन में कोई नॉमिनेट आहे कोन, इट्स लाइक अ ब्लाइंड केस। त आवाम खे मुंहिंजी इहा ई तव्हांजे तवसुस सां अपील आहे कि जंहिंखे जेका शइ ख़बर आहे असां सां ताउन करे, ऐं असां पंहिंजे तौर ते जेके असां वटि वसाइल आहिनि उन्हनि खे असां बिल्कुलु यूज़ कयूं था पिया ऐं ॾींहुं राति महिनत कयूं था पिया। इनशा ताला उमेदु जल्दी आहे कि हे ट्रेस थी वेंदो। जॾहिं ट्रेस थींदो त पोइ गिरफ़्तारी जो अमल आहे ऐं इनशा ताला उहो गॾोगॾु थींदो। इन ई सिलसिले में असां मीटिंग कई आहे, पंहिंजे ऑफिसर्स खे बि सॾायोसीं ऐं जेके हिते एक्टिव क्रिमिनल गैंग्स आहिनि उनजे बारे में मां जांच वरिती। ऐं हिन महिल ताईं जेके गैंग्स क्लियर थिया आहिनि, हिकिड़ो मुख़्तियार आहे चाचड़ ऐं ॿिया जागीराणी आहिनि जेके कचो बिंडी 2 थाणे जे हद में आहिनि। मुख़्तलिफ़ हुन जा नाला आहिनि, जो अली हसन आहे, मीर अहमद आहे, शौकत आहे, इन्हनि जा नाला मिलिया आहिनि। त इहे जेके हिन ॾोह में इन्वॉल्व थी सघनि था। त असां स्ट्रेटजी इहो ई ठाही आहे कि इनशा असां जेके बि हिते क्रिमिनल गैंग्स एक्टिव आहिनि उन्हनि जे मथां असां भरपूर कार्रवाई कंदासीं ऐं जल्दी कंदासीं, कुझु ॾींहंनि जे अंदरि ई कंदासीं। ऐं जीअं जीअं इंफॉर्मेशन असांखे डेवलप थींदी त उहो तव्हां ॾिसंदो त अलाह साईं जी मदद शामिलु हूंदी, एक्टिविटी तव्हांखे अंदाज़ो थी वेंदो। में प्रिया कुमारी वारे केस में बि काफ़ी मां होपफुल आहियां। जेके एविडेंसिस मिलिया आहिनि हिन महिल ताईं उन में काफ़ी पॉज़िटिव क्लूज़ आहिनि। जीअं मां पहिरियां बि चयो हुयो मीडिया में त असांखे सिर्फ़ु डॉट टू डॉट कनेक्ट करणा आहिनि ऐं उन में असांजी टीम्स निकितल बि आहिनि मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते। ऐं इनशा ताला उतां सुठी का ख़बर ईंदी त इनशा तव्हां खां पहिरियां त इहो सम्झो त कोई खारा न आहिनि जो हेठियां कुकड़ कढी अचिबी। तव्हांजी जेका सोच आहे न उहा ड्रॉइंग रूम वारी आहे। प्रैक्टिकली तव्हां ग्राउंड ते वञो ऐं कचे खे ॾिसो त पोइ तव्हां इहो क्वेश्चन कॾहिं न कंदव। पर बहरहाल हैविंग सेड दैट, हिन में असांजी तरफ़ां त इहा ई भरपूर कार्रवाई थींदी। मुंहिंजी त तबियत बि इहा ई आहे कि अगरि कोई क्रिमिनल आहे त हेड ऑन तव्हां हुन सां विढ़ो ऐं इनशा ताला उहो वक़्त सां तव्हां ॾिसंदव। असां वटि बाक़ी टेक्नोलॉजी अल्हम्दुलिल्लाह हर तरह जी आहे। हाणे अहिड़ा असां वटि वेपन त अची विया आहिनि ऐं कुझु अचनि था पिया जेके माना ॾाढा प्रिसाइज़ क़िस्म जा सर्जिकल ऑपरेशन्स कंदा आहिनि। इनशा ताला उन्हनि जा रिज़ल्ट बि साम्हूं ईंदा।